सॼी सिंध जीअं चौमासे जी पयल बरसातुनि खां पोइ ठिकराठो में बि बारिशुनि ठिकराठो खे मुकमल तरह ॿोड़े छॾियो। इंतिज़ामिया बेहसी सबबि ठिकराठो जी हर गली, हर रोड, हर कोने में पाणी बीठल नज़र अची रहियो आहे। हितां जा रहवासी पाणी बीठल हुजण करे सख़्तु परेशान आहिनि ऐं बीठल पाणी जे करे हितां जे रहवासियुनि जा धंधा तोड़े घर खां ॿाहिरि निकिरण बि लाचार थी वियो आहे। इंतिज़ामिया गुज़िरियल 4 सालनि जो बलदियाती निज़ाम पूरो करण खां बाद त नज़र कोन आई, पर पहिरियनि 4 सालनि में बि को बलदियाती सिस्टम या इंतिज़ामी सिस्टम सही न हुजण जे करे ठिकराठो मुकमल तरह ॿुॾल नज़र अची रहियो आहे। हर तरफ़ पाणी पाणी नज़र अची रहियो आहे ऐं ठिकराठो मुकमल ॿोॾि जो मंज़र पेश करे रहियो आहे। कैमरामैन बासित महर सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़, ठिकराठो।